नसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिनन नासि मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आखिर वमा हुम बिमुमिनीन युख़ादिऊन अल्लाह वल्लज़ीना आमनू वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम वमा यशऊरून फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरज़ा वलहुम अज़ाबुन अलीमुन बिमा कानू यकज़िबून। वइज़ा क़ील लहुम ला तुफ़सिदू फ़िल अर्ज़ि क़ालू इन्नमा नहनु मुस्लिहून अला इन्नहुम हुमुल मुफ़सिदून वलाकिन ला यशऊरून। वइज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास क़ालू अनुअमिनु कमा आमन अस्सुफ़हाअ अला इन्नहुम हुमुस्सुफ़हाअ वलाकिन ला यअलमून। वइज़ा लक़ुल्लज़ीना आमनू क़ालू आमन्ना वइज़ा ख़लऊ इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन। अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम वयमुद्दुहुम फ़ी तुग़यानिहिम यअमहून। उलाइका अल्लज़ीना इश्तरवु अज़्ज़लालत बिल्हुदा फ़मा रबिहत तिजारतुहुम वमा कानू मुहतदीन। मसलुहुम कमसलिल्लज़ी इस्तवक़द नारा फ़लम्मा अज़ाअत मा हौलहु ज़हबल्लाहु बिनूरिहिम वतरकहुम फ़ी ज़ुलुमातिन ला युबसिरून सुम्मुन बुक्मुन उम्युन फ़हुम ला यरजिऊन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फ़रमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो बयानु फ़रमायो हो जेके क़ुरान पाक जे इनकार करण में चिटा थी बीठा हुआ, वाज़े थी बीठा हुआ ऐं मुख़ालिफ़ थी बीठा इस्लाम जे। क़ुरान पाक खे त न मञूं, हिदायत वारो रस्तो त अख़्तियार न कयूं, पर मुख़ालिफ़त में इनकार में चिटा थी बीठा। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में वरी उन्हनि जो बयानु आहे जेके मुख़ालिफ़त ऐं इनकार में चिटा न थिया बल्कि ॿिटी पॉलिसी अख़्तियार कयूं, धोखेबाज़ीअ वारी। मुस्लमाननि सां गॾु बज़ाहिर निमाज़ रोज़े में गॾु गॾु रहिया, उन्हनि खे चवंदा रहिया त असां तव्हां सां गॾु, वरी जॾहिं मुस्लमाननि खां छिॼी पंहिंजनि उन्हनि यारनि सां जिन जे लाइ अल्लाह ताला शयातीन जो लफ़्ज़ ॻाल्हायो आहे, पंहिंजे शैताननि दोस्तनि यारनि सां मिलंदा हुआ काफ़रनि सां, त उन्हनि खे चवंदा हुआ त असुल में असां तव्हां सां गॾु आहियूं, पाण में गॾु आहियूं, भाइर आहियूं, साथी आहियूं। पोइ जेकॾहिं होॾां सुवालु थींदो हो त ॾे मुस्लमाननि सां गॾु जो हुयऊं निमाज़ रोज़े में, पोइ उन्हनि खे जवाबु ॾींदा हुआ त असां उन सां मज़ाक़ पिया कयूं, नहनु मुस्तहज़िऊन, उन सां मज़ाक़ पिया कयूं, भोग पिया कयूं। मिड़ई चिथर करण लाइ उन सां गॾु हुआसीं, हक़ीक़त न हुई आहे। अॼु उन्हनि माण्हुनि जो बयानु थींदो जिन जे लाइ क़ुरान पाक सूरत ग़ालिबन सूरत निसा या माइदा में अल्लाह ताला फ़रमायो आहे उन्हनि जे नाले त इहे मुनाफ़िक़ आहिनि। इन्नल मुनाफ़िक़ीन वल काफ़िरीन फ़ी जहन्नम जमीआ इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ल मिनन नार। इहो ॿिटो में यार अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे अंदरि वाज़िह करे छॾियो। तवजो कजो, अल्लाह ताला फ़रमायो वमिनन नासि मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर। माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके चवनि था त असां अल्लाह ते ईमान आंदो आहे, आख़िरत जे ॾींहं ते बि ईमान आंदो आहे। वमा हुम बिमुमिनीन, हालांकि इहे मोमिन कोन था मञनि। हिकु पासे खां अल्लाह से ॾिसो चिटो थो करे फ़रमाई त चवनि था त असां क़यामत के भी अल्लाह ताला के मञूं था, वमा हुम बिमुमिनीन, हालांकि ये कौन था मञनि।
माना ज़ाहिर में ज़बान सां चवनि था, दिलि सां इहे अलाह ताला चिटनि लफ़्ज़नि में फ़रमायो उहो मां बि मोमिन, इहे मोमिन कोन था वञनि, ज़बान सां रुॻो चवनि था। साईं पोइ हिननि जे इन ॻाल्हि खे असां छा सम्झूं? ज़बान सां चवनि था त अलाह ते बि ईमान आंदो आहे, क़यामत ते बि ईमान आंदो आहे, क़यामत ईंदी बरहक आहे, मञूं था। ज़बान सां जो एॾा वॾा लफ़्ज़ चवनि ऐं उन्हनि जे दिलि जे अंदरि ईमान न हुजे त पोइ असां उनखे छा सम्झूं? अलाह जी फ़रमायो अञा तुंहिंजे सम्झण खां पहिरियां थोरो अञा असांजो ॿुध पोइ तूं ॿुधाए। साईं ॿुधायो भला, फ़रमाई युखादिऊन अल्लाह वल्लज़ीन आमनू, इहे पंहिंजे पर में ईअं था सम्झनि त असां अलाह ताला खे ऐं मोमिननि खे धोखो था ॾियूं। जो हुननि सां इहा ॻाल्हि था कयूं त बाबा असां मोमिन आहियूं, ईमान आंदो आहे क़यामत ते अलाह ते, त जीअं इहे असांखे पंहिंजो सम्झनि, पोइ हीअ सम्झनि था त असां इन्हनि लफ़्ज़नि जे चवण में मोमिननि सां अलाह ताला जे ज़ात सां धोखो था कयूं। अलाह जी फ़रमायो वमा यख़दाऊन इल्ला अनफुसहुम वमा यशऊरून, इहा ॻाल्हि यादि रखी छॾनि त इहे धोखो रुॻो पाण खे था ॾियनि, पर इहा इन्हनि खे सम्झ ई कान्हे का त पाण खे धोखो कीअं था ॾियनि। माना ॿिटी पॉलिसी रखण वारो माण्हू जिन जो हिननि आयतुनि में बयानु आहे, खणी मुनाफ़िक़ चिटो कयूं उनखे, बज़ाहिर ईअं सम्झंदो आहे त मां अॻिले खे धोखो थो ॾियां। अलाह जी फ़रमाए थो पाण खे धोखो थो ॾे। एतिरी सम्झ ई कानसि का त मां अॻिले खे धोखो ॾींदे ॾींदे पंहिंजी पछाड़ी थो विञाए वञा, अॻिले सां ठगी कंदे कंदे पंहिंजी हड़ थो विञायां। तॾहिं अलाह जी फ़रमायो त युखादिऊन इल्ला अनफुसहुम, पाण खे ई था धोखो ॾियनि, वमा यशऊरून, पर इहा हिननि खे सम्झ कान्हे का। पोइ सिंधीअ में जीअं असां चवंदा आहियूं त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ऐं चवंदा आहियूं त 16 लफ़्ज़नि में ईअं चवंदा आहियूं त खॾ खोट ॿियनि जे लाइ त केरु पाण, पर इहा उन खॾ खोटींदड़ खे उन वक़्तु सम्झ न पवंदी आहे त मां खोटियां थो हिन पाण खे रंदुसि। जुठ करण वेर उनखे इहो अंदाज़ो न हूंदो आहे त इहा मूंसां ई थींदी। तॾहिं अलाह से फ़रमायो उहो मां यशऊरून, मुंहिंजे नबीअ सां मुस्लमाननि सां या हिन सम्झो आहे त अलाह ताला जे ज़ात सां धोखो था कयूं, हालांकि इहे धोखो पाण सां था कनि, पर एतिरी हिनखे सम्झ कान्हे का। साईं इहा हिनखे सम्झ छो कोन्हे? बज़ाहिर त दुनिया जे समूरनि ॻाल्हियुनि में एॾो वॾो अकुलु रखनि था, धंधो कनि था, कारोबार कनि था, शाम ताईं कुस्तुनतनिया ताईं अरब जे समूरनि इलाइक़नि में वापारी वॾा वॾा काफ़िला वठी करे वञनि था, घुमनि था। उते मके जे आसपास में वॾो पंहिंजो हिकिड़ो नेटवर्क आहे हुननि जो, दोस्तीअ जो, मिटी माइटीअ जो, ख़ानदानी नसब जो, उन्हनि जे हिकिड़ो वॾो असरु रसूख़ आहे। उते उनखे इहे ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं, बाक़ी हिते इहे नथी सम्झ में अचे न। त ॿिए सां धोखो था कयूं, असां सां इहो धोखो हक़ीक़त में पाण सां थो थिए, इहा कोन था सम्झनि। अलाह जी फ़रमाई इहे ॻाल्हियूं न सम्झ में ईंदियूं हिनखे। छो? फ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन, छो त इन्हनि जे दिलनि में कुफ़र जो, निफ़ाक़ जो, मुनाफ़िक़त जो मर्ज़ु आहे, ज़ंग आहे, कटु आहे लॻल। फ़ज़ादहुमुल्लाहु मरज़ा, अलाह तबारक व तआला पोइ अहिड़नि माण्हुनि जे इन इहा मर्ज़ खे अञा वधाए छॾींदो आहे। वलहुम अज़ाबुन अलीमुम बिमा कानू यकज़िबून, ऐं उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब बि आहे, छो त उहे कूड़ था हणनि न। दिलि में ईमान कोन अथनि, पर चवनि था ज़ाहिरी तौर ते, ज़बान सां चई करे त असां हा मञियो आहे। हालांकि मञणु उनखे चइबो आहे, ईमान उनखे चइबो आहे जंहिंमें इक़रारुम बिल लिसान तस्दीक़ बिल क़ल्ब हुजे। ज़बान सां इक़रार हुजे त दिलि सां बि उनजो इक़रार हुजे, मञियो थी दिलि सां बि हुजे, पर हिननि जे दिलि में कान्हे, ज़बान सां थी, सिर्फ़ु इहे लफ़्ज़ थिया ज़बान जा, त इहा ॻाल्हि हिनजी कूड़ी थी पई। अलाह जी फ़रमाए न कूड़ जे करे हिनखे दर्दनाक अज़ाब बि मिलंदो। बिल्कुलु हितां जे करे असां ज़ाहिरी तौर ते ॾिसंदासीं त अलाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुनाफ़िक़नि जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, सहाबा किराम खे ईअं धोखेबाज़ी ॾियण जी कोशिशि कई, त पोइ क़ुर पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो जिब्राईल अलैहिस्सलाम आयो, अलाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो नाला वठी करे फ़रमायो त फलाणा 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 मुनाफ़िक़ अथई, तव्हांजे मजलिस में वेहनि बि था सोना, इहे मुनाफ़िक़ अथई, चिटो करे छॾियो। जंहिं महिल उन्हनि जी नालो खॼी वियो हूंदो, उन्हनि जी बेइज़ती थी हूंदी, वाखा थिया हूंदा, उन्हनि खे केॾो उन वक़्तु दर्द महसूसु थियो हूंदो, जंहिंजे लाइ क़ुर पाक फ़रमायो वलहुम अज़ाबुन अलीम, इहो दुनिया में ई उन्हनि जो अज़ाब आहे, रुसवाई, ख़्वारी, तन्हाई, वॾो अज़ाब आहे। पोइ उन कूड़ जे करे आख़िरत में त अज़ाब उनखे मिलंदो ई मिलंदो। ऐं वॾो अज़ाब दुनिया में इहो बि आहे त अलाह तबारक व तआला जीअं ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम जो लफ़्ज़ फ़रमायो, अलाह ताला उन्हनि खां
उन्हनि जी अखियुनि, उन्हनि जे दिलनि, उन्हनि जे कननि खे सम्झण वारी जेका ताक़त कुवत ॾिनी आहे उहा उनखां खसे छॾींदो आहे। धोखेबाज़ी जो था कनि, हाणे उनखे इहा शइ सम्झ में न ईंदी। भले क़ुर उन्हनि खे चिटो करे ॿुधाइजे पर उनजे पिते ते ई न पवंदो, कन ते ई न, दिलि ते ई असरु न कंदो, छो त अलाह ताला उनखां इहा सम्झण वारी तौफ़ीक़ सलब करे छॾी आहे, खसे छॾी आहे। पोइ अञा मज़ीद हीअं हो, अलाह ताला फरमायो वइज़ा क़ील लहुम ला तुफ़्सिदू फ़िल अर्ज़, जॾहिं चयो वियो उन्हनि खे, मुनाफ़िक़नि खे, त बाबा तव्हां इहो ॿिटो मेयार माण्हुनि सां रखी करे हिकु क़िस्म जो फ़साद था फैलायो, दिलि में ईमान अथव कोन, ऐं मुस्लमाननि सां ज़ाहिरी तौर ते अहिड़ा गॾु गॾु लॻा पिया हो, विख विख ते उन्हनि सां जोड़ हयूं वेठा हो, दावा बि कयो था त असां मोमिन आहियूं, असां मुस्लमान आहियूं, क़यामत ते अलाह ते ईमान आहे, ऐं अंदरि दिलि में अथव कोन। पोइ तव्हां इहो अॻिते हली करे फ़साद था फैलायो, अॻिते हली करे तव्हांजी इहा ॻाल्हि वॾो अंदरूनी तौर ते निफ़ाक़ पैदा कंदी माण्हुनि में इहा तरबियत ऐं तालीम, इहो शऊर पैदा थींदो नौजवाननि नंढनि में, हर को दिलि में ॿी ॻाल्हि रखंदो, ज़ुबान ते ॿी ॻाल्हि रखंदो, पोइ इहो त फ़साद थो थिए ज़मीन में। अड़े बाबा ला तुफ़्सिदू फ़िल अर्ज़, ज़मीन में फ़साद न कयो। पोइ जवाब में छा चऊं, इन माना मुस्लिम, असां त सुधारो था पैदा करण जी कोशिशि कयूं, असां फ़साद कोन था कयूं। हालांकि क़ुर पाक चवे थो त उहो पंहिंजे किरदार सां फ़सादी नज़रियो पिया रखनि, फैलाइनि, पर चवनि ईअं पिया त असां त इस्लाह था कयूं। अला इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून वलाकिन ला यशऊरून, अलाह से फरमायो ख़बरदार, इहे फ़सादी आहिनि, फ़साद फैलाइनि था, पर इन फ़साद फैलाइण जी उन्हनि खे शऊर कान्हे, सम्झ कान्हे त इन जे अमल सां फ़साद कीअं थो फैलिजे। कॾहिं कॾहिं माण्हू दुनिया जे अंदरि जेको कमु कंदो आहे उनखे बहितर सम्झंदो आहे, बहितर नज़र सां ॾिसंदो आहे, छो त उनजी पंहिंजे मफ़ाद मक़सद ख़ातिर हिकिड़ी नज़र हूंदी आहे न, पोइ उनजो ॿियो पासो उनखे नज़र न ईंदो आहे, त इन जो आख़िरी नतीजो छा निकिरंदो, नतीजे ते जॾहिं नज़र न हूंदी, पंहिंजे मक़सद मफ़ाद ते नज़र हूंदी, त पोइ ईअं ई सम्झंदो त मां सही आहियां। पर अलाह ताला इन ॻाल्हि खे वाज़े करे छॾियो त हर अमल खे करण खां पहिरियां उनजी इंतिहा, उनजो ॿियो पासो बि ॾिसी वठिजे त मुंहिंजे हिन अमल जो नतीजो छा निकिरंदो। तॾहिं अलाह से फरमायो, हुननि खे चयो वियो त भाउ फ़साद था कयो, छॾियो इहो अक़ीदो, छॾियो इहो नज़रियो ॿिटो जो ज़ाहिर में ईमान इस्लाम जी ॻाल्हि कयो था, दिलि में कोन अथव, फ़साद था फैलायो, माण्हुनि में इहो फ़साद फैलिजी वेंदो, माण्हुनि में इहो नज़रियो सिरायत करे वेंदो, टपी वेंदो, माण्हू दिलि में रखंदा आहिनि इन ॻाल्हियुनि खे, चयूं त न असां इस्लाह था कयूं, असां इहे ई ॻाल्हियूं त सुधारे ॾियूं आहिनि। अलाह से फरमायो इहे फ़सादी आहिनि, पर हिननि खे इहो शऊर कोन्हे को, सम्झ कोन्हे का त असांजे नज़रिए तां फ़साद फैलिजे कीअं थो। इन जो मिसाल खणी मां हीअं ॾियां, पुराणे ज़माने में हिकिड़े हाकिम वटि हिकिड़ो ॾोही आयो, उनखे सज़ा पई मिले, सज़ा बि लॻी वई, बाबा हिनखे फाहीअ ते चाढ़ियो, मुजरिम आहे। जॾहिं वक़्त जो हाकिम उनखे सज़ा ॾियण जे लाइ फांसी घाट ते अचे पहुचायो, हाकिम बि बीठो आहे, चोर बि बीठो आहे, जलाद बि बीठो आहे, माना ॾोहारी बि बीठो आहे। उते हुन पंहिंजे ॿोलीअ में हाकिम खे कुझु लफ़्ज़ चया, मसलन हुनजी ॿोली हुई मुजरिम जी फ़ारसी, हिन जी ॿोली हुई अरबी हाकिम जी, न सम्झी सघियो हुन मुजरिम जी ॿोली, पंहिंजे हिकिड़े ख़लीफ़े खां पुछा कयईं त अड़े मुशीर जी सर छा थो चए। हुन चयो साईं तव्हांजी तारीफ़ थो करे, तव्हांजी साराह थो करे, हालांकि हुन ॾिनसि गारियूं त मूंखे छॾींदो उहो ई कोन, पछाड़ीअ छो न दिलि ते गारियूं ॾेई करे पंहिंजो अंदरि ठारियां, ढव ते ॾिनईसि गारियूं। हिन चयो त साईं तव्हांजी तारीफ़ थो करे, त हुन हाकिम जॾहिं बादशाह ॿुधो त मुंहिंजी अहिड़े मौक़े ते बि मुंहिंजी तारीफ़ थो करे, चईं हल भला हल माफ़ी अथई। हाणे हुनखे माफ़ी मिली वई। थोरी देरि खां पोइ बादशाह जो ॿियो जेको वज़ीर मुशीर हुयो खॿे पासे खां, उन चयोसि जंहिं महिल हाऊ माऊ टरी वई, फ़ैसिलो थी वियो, हुनखे आज़ादी मिली वई, हीअ बि वियो हलियो, हिन चयो त सर हो जेको मुजरिम तव्हांखे ॻाल्हाए पियो न, फलाणे तव्हांजे मुशीर तव्हां सां कूड़ो आयो त तव्हांजी तारीफ़ थो करे, हो तव्हांखे गारियूं पियो ॾे, हो तव्हांखे गारियूं पियो ॾे। हाणे बज़ाहिर ॾिसो हिन जी ॻाल्हि जेका आहे सचु आहे, पर हिन जे हिन सच मां फैलिजे छा थो फ़साद। ॻाल्हि करे सची थो, ॻाल्हि करे सची थो, त हुन तव्हांखे कूड़ आणी करे जान छॾाई त हो तव्हांजी तारीफ़ थो करे, साईं गारियूं पियो ॾेव। हिन ॻाल्हि त सची कई आहे ज़ाहिरी तौर ते, पर हिन जे सच मां बि फ़साद पियो फैलिजे।
कीअं? हाणे बादशाह जेकॾहिं उन ॻाल्हि ते अचे त उन चोर खे बि सज़ा ॾे, हिन खे बि सज़ा ॾे। फ़साद फैलियो ऐं हिन बज़ाहिर हयो कूड़ आहे, पर इस्लाह थी वियो, हुनजी बि जान छुटी वई। ॾोहो एॾो बि कोन हुअसि जो हुनखे फांसी पई लॻे, हुनजी बि जान छॾाए वियो बादशाह खे बि थधो करे। त कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे ॻाल्हाइण वक़्तु, फ़ैसिले वक़्तु दिमाग़ी ताक़त अकुल खां कमु वठे त इन ॻाल्हियुनि ते नज़र रखंदो त सम्झ में ईंदुसि, पर उन वक़्तु इंसान जो अकुलु कमु न कंदो आहे। तॾहिं अलाह जी फरमायो त हीअ ज़ाहिरी तौर ते सियाणप करे चवनि था त असां त मुस्लमान आहियूं, अलाह ते क़यामत ते ईमान आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं। पर हिन जो ॿियो पासो छा आहे? हीअ था सम्झनि त असां हिननि खे बेवकूफ़ था बनायूं। अलाह जी फरमायो पाण सां था बेवकूफ़ी कनि, पर हिननि खे एतिरो शऊर कोन्हे। चऊं न त बाबा इहो बेवकूफ़ी वारो नज़रियो फैलिजंदो, फ़साद थींदो। न न, असां त सही था कयूं, असां इस्लाह था कयूं। असां कहिड़ी ग़लती कई? असां इहा ॻाल्हि कई आहे न त आमना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, क़यामत ते ईमान आहे, अलाह ते ईमान आहे, नमाज़ था पढ़ूं, रोज़ो था रखूं। तव्हां सां ग़लति कमु कहिड़ो कयो आहे? बज़ाहिर हुननि जे अहिड़नि अमलनि में फ़साद त कोन हो, पर इहो नज़रियो माण्हुनि में दिमाग़ में जॾहिं वेही वञे हा त पोइ नज़रियो उहो फ़साद साॻे वारो ज़ाहिर थिए हा त ज़बान ते हिकिड़ी ॻाल्हि रखबी आहे, दिलि में ॿियो कुझु छुपाइबो आहे। तॾहिं त इस्लाम इन इहे नज़रिए अक़ीदे खे मुनाफ़िक़ चयो आहे। जहिड़ो माण्हू दिलि में हुजे तहिड़ो ज़ाहिर में हुजे। ॻाल्हि कजे चिटी जंहिंमें भितर न मिटी। तॾहिं त शाह साहिब बि चयो न त ॿाहिरि ॿोली हंज जी, अंदरि कारो कां, अहिड़ो भेलो थां भञी भोरा भोरा कजे। माना माण्हू जहिड़ो अंदरि में हुजे तहिड़ो ज़ाहिर हुजे, चिटो हुजे। मां चवंदो आहियां इन्हनि ॻाल्हियुनि खे सचु चइजे, पोइ कंहिंखे वणे न वणे भले, सचु चइबो, यार रुसे त रुसे, कंगो बि ॾिबो, वार खुसे त खुसे। माण्हू हुजे सचो, पोइ जेके चारि कणा बचनि। बहरहाल अल्लाह तबारक व ताला इन इहे ॻाल्हियुनि खे ॼण त पंहिंजे उन पाक ज़बान क़ुर पाक वारीअ सां अल्फाज़नि में बयानु कंदे फरमायो त वइज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास, जॾहिं उन्हनि मुनाफ़िक़नि खे चयो वियो हो त भला तव्हां बज़ाहिर चओ था न त आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, ईअं छो था चओ? पोइ हुननि वांगुरु छो नथा चओ? साहबा किराम ॾे इशारो कंदे अलाह से फरमायो आमिनू कमा आमन अन्नास, जीअं ॿियनि साहबनि मुस्लमाननि ॿियनि ईमान आंदो आहे नबीअ ते, क़ुर पाक ते, तव्हां उन्हनि वांगुरु छो नथा ईमान आणियो? तव्हां रुॻो ईअं छो था चओ त आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, क़यामत ते ईमान आहे, अलाह ते ईमान आहे, ईअं छो था चओ? इन छो था चओ जीअं साहबा किराम चयो आमनतु बिल्लाहि व मलाइकती व कुतुबी व रुसुली वल यौमिल आख़िर वल क़द्र खैरी व शर्री मिनल्लाहि ताला वल बासिबातल मौत, ईअं छो कोन था चओ? पोइ वरी हिननि जवाबु छा ॾिनो? चयूं त नुमिनु कमा आमन सुफ़ा, इहे बेसम्झ जीअं ईमान था आणनि बेवकूफ़ नऊज़ बिल्लाह, असां बि ईअं ईमान आणियूं? हुननि खे ईअं चयूं। अलाह ताला फरमायो ख़बरदार, अलाह ख़बरदार, इन्नहुम सुफ़ा वलाकिन ला यअलमून, इहे पाण बेवकूफ़ आहिनि पर इहे ॼाणनि ई कोन था। छो त हिनजी पंहिंजे ग़लतीअ ते नज़र न आहे न, पंहिंजे मफ़ाद वारे कामयाबी जी तरफ़ नज़र आहे। आहिनि बेवकूफ़, पर हिननि खे इहा सम्झ कान्हे, इहा हिननि खे ॼाण कान्हे, का अकुलु कोन्हे, को इल्मु न आहे। हितां सम्झ में आयो त मेयार ईमान जो, अमल जो साहबा किराम, अलाह ताला ॼण त दुनिया जे माण्हुनि खे सेखारियो आहे त ईमान ईअं आणियो जीअं मुंहिंजे नबीअ ते कमा आमन अन्नास, जो उन दौर जे साहबा किराम मुस्लमाननि माण्हुनि उन दौर जे माण्हुनि ईमान आंदो आहे, ईअं ईमान आणियो। हाणे तव्हां असां दुनिया में क़यामत ताईं ईंदड़ सभु माण्हू इन्हनि अल्फाज़नि जा पाबंद हो। जीअं साहबा किराम ईमान आंदो आहे तीअं ईमान आणिबो त क़ाबिल क़बूल, उन्हनि मां का बि हिकिड़ी शइ खोटी त ईमान कामिल कोन्हे, खोटो। पोइ अल्लाह तबारक व ताला चिठो फरमायो वइज़ा लक़ुल लज़ीना आमनू क़ालू आमन्ना, जॾहिं इहे मोमिननि सां मिलंदा त चवंदा असां आमन्ना, असां ईमान आंदो आहे। वइज़ा ख़लऊ इला शयातीनहिम, जॾहिं अकेला थींदा पंहिंजे शैताननि सां, दोस्तनि यारनि सां, क़ालू इन्ना माकुम, पोइ चवंदा उन्हनि खे त असां त तव्हां सां गॾु आहियूं। इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन, होॾे रुॻो असां मज़ाक़ पिया कयूं, चिथर पिया कयूं हुननि खे, बसि। अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम व यमुद्दुहुम फ़ी तुग़यानिहिम यामहून, क़ुर पाक फरमायो त जवाबु ॾींदे हीअ जेकॾहिं मुस्लमाननि सां चिथर था कनि, अल्लाह तबारक व ताला त चिथर खां मज़ाक़ खां पाक आहे, पर बदिले में इन्हनि खे बि चिथर ऐं मज़ाक़ पले पवंदी अल्लाह ताला जे तरफ़ खां। व यमुद्दुहुम फ़ी तुग़यानिहिम यामहून, अल्लाह तबारक व ताला इन्हनि खे ॼण त धिके थो छॾे, हिननि जी सरकशी ऐं शरारत में, हिननि खे बेहयाईअ में अंधा थी पिया आहिनि। एॾा वॾा लफ़्ज़ अलाह से फरमाया
मुसलमाननि खे जेको चवे त असां उन्हनि सां इस्लामी नज़रिए जे मुनासिबत खे ज़ाहिर कंदे उन सां मज़ाक़ था कयूं, अलाह जी फरमाए थो असां बि उन सां कंदासीं। ऐं पोइ अलाह तबारक व तआला जे जीअं इन्नहुम यकीदून कईदा, अलाह ताला जे रिथ खां मकर खां केरु बची सघंदो? माण्हूअ जे मकर खां माण्हू पंहिंजी चालाकी करे त बची सघे थो, अलाह ताला जे ज़ात जे आॾो काई बि चालाकी इंसान जे न हलंदी नथो बची सघे। अलाह ताला संदनि शरारतुनि में उन्हनि खे धर ॾेई करे उन्हनि खे अंधो करे छॾियो आहे, उन्हनि खे मोगो करे छॾियो आहे। उहे पंहिंजे शरारतुनि में अंधा थी पिया आहिनि, मोगा थी पिया आहिनि, नथी उन्हनि खे हक़ीक़त सम्झ में अचे। हाणे ईंदड़ आयतुनि वरी अलाह तबारक व तआला ॿ मिसाल ॾिना आहिनि इन्हनि जा, पर फ़िलहाल जेके आयतूं तिलावत थी वियूं उन्हनि आयतुनि ते थोरो ज़ाहिरी नज़र रखिजे त ज़ाहिरी आयतुनि में इहो थो मालूम थिए त उन दौर में जेके मुनाफ़िक़ माण्हू हुआ, जेके पंहिंजे कुफ़र खे चिटो वाज़े बि न पिया करे सघनि, ॿिटो नज़रियो रखंदे हिकिड़ो पासो दिलि ते छुपायूं त कुफ़ुर दिलि जे अंदरि हुयो, ज़बान ते ज़ाहिर कयूं त असांजो ईमान ऐं इस्लाम आहे। सूरत ग़ालिबन हुजरात में अल्लाह तबारक व तआला वलाकिन क़ूलू असलमना जा लफ़्ज़ फ़रमाया आहिनि त हू चवनि था ईमान आंदो आहे, न चवनि ईअं बल्कि चवनि त असां इस्लाम आंदो आहे। माना ईमान ऐं इस्लाम में फ़र्क़ु थियो। ईमान चइबो आहे उनखे जो दिलि में बि हुजेसि, अल्लाह जे रसूल क़यामत ते आख़िरत ते किताबनि ते नबियनि ते रसूलनि ते ईमान हुजेसि, क़यामत क़बर जन्नत जहन्नम सभिनी ते दिलि में बि ईमान हुजेसि ऐं अमल बि ओड़ा करे। इस्लाम चइबो आहे दिलि में कोन हुजनिसि भले, ज़ाहिरी ईमान ज़ाहिरी अमल करे उहे। इस्लाम ज़ाहिरी अमलनि जो नालो आहे, ईमान दिलि जे अंदरि बि ज़ाहिर बि ॿिन्हिनि शयुनि जो नालो। त हिननि जो जेको ज़ाहिर हो बज़ाहिर उन्हनि जो इस्लाम ज़बान ते चेहरनि ते जिस्म ते निमाज़ में रोज़े में गॾु गॾु नज़र अचे पियो, पर अल्लाह तबारक व तआला खे खपे छा थो? ईमान खपे थो जेको दिलि जो अंदरां इंसान जे अमल सालिह सां गॾु इख़लास मुख़लिस सां मुख़लिसीन लहुद्दीन जा लफ़्ज़ जीअं क़ुर पाक फरमाया अहिड़ो हुजे, बंदो निजो हुजे अल्लाह ताला जे ज़ात सां, मुख़लिस हुजे। पर जेकॾहिं दिलि में कुझु हुजेसि त सिखणु चाहे थो त चिटो थी पए, नथो सिखणु चाहे त ज़रूरु अल्लाह ताला उनखे रुसवा कंदो, बचंदो कोन। हाणे ज़ाहिरी तौर ते ॾिठोसीं त उन्हनि जे मुनाफ़िक़त खे अल्लाह तबारक व तआला वाज़िह कयो आहे। जेके उन दौर में ॿिटो में यार रखी मुस्लमाननि सां मज़ाक़ कनि पिया, असुल में हक़ीक़त में काफ़रनि जा साथी आहे। गहरीअ नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जो लिक बरक़रार नथो रखे जेके दीन इस्लाम जे मुक़ाबले में अचनि था, भले ॿिटो में यार रखंदड़ हुजनि। इस्लाम जे मुक़ाबले में, मुस्लमाननि जे मुक़ाबले में काफ़र मुनाफ़िक़ केतिरो बि चालबाज़ हुजे, धोखेबाज़ हुजे, लिक रखंदड़ हुजे, पॉलिसी ख़ोर हुजे, रिथ ऐं मनसूबाबंदी कंदड़ हुजे, अल्लाह ताला उनखे रुसवा कंदो ई कंदो। क़ुर पाक जूं इहे आयतूं ॿुधाइनि थियूं जीअं अल्लाह ताला उन्हनि खे रुसवा कयो, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो उन्हनि जा नाला खयां। हाणे उन दौर में त अल्लाह तबारक व तआला वही जे ज़रिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधायो त फलाणा फलाणा मुनाफ़िक़ आहिनि। हाणे अल्लाह ताला जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन धरतीअ ते जो न रहिया, हाणे वही जो सिलसिलो त वियो ख़तमु थी। हाणे तव्हां असांखे कीअं ख़बर पए त मुनाफ़िक़ कीअं सुञाणिजे? अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमली एतबार सां ॿुधायो। आयतुल मुनाफ़िक़ सलास वइज़ा हदस कज़ब वइज़ा वअद अख़लफ़ वइज़ा तुमिन ख़ान औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, पाण फरमायो मुनाफ़िक़ जी पहिरीं निशानी। ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो, वाइदो कंदो त वाइदे ख़िलाफ़ ई कंदो, अमानत रखंदोसि त ख़यानत कंदो। इहा अमल जी निशानी, माना ज़ाहिरी जेके अमल आहिनि उन्हनि जा उन्हनि अमलनि सां सुञाणिबो वेंदो। त हाणे हिन वक़्तु वहीअ जो सिलसिलो ख़तमु, अमालनि सां सुञाणिबो त हे माण्हू मुनाफ़िक़ आहे। पोइ मुनाफ़िक़ जूं मां खणी हीअं चवां, अल्लाह ताला माफ़ फरमाए, मुनाफ़िक़ जा दर्जा आहिनि। हिकिड़ो ईमान इस्लाम जे एतबार सां मुनाफ़िक़, ॿियो दोस्तीअ यारीअ में मुनाफ़िक़, रिश्तेदारीअ भाइरीअ में मुनाफ़िक़, वापार ॾेती लेतीअ में मुनाफ़िक़, पाड़ेसरी हमदर्दी ऐं वफ़ादारीअ में मुनाफ़िक़। इहे मुनाफ़िक़ जा दर्जा आहिनि। बज़ाहिर चवंदो त मां तुंहिंजो दोस्त ऐं साथी, पर अंदर में हूंदुसि ॿियो कुझु। वापार में बि गॾु हूंदो, चवंदो त बिल्कुलु मां तोसां सचो, पर हूंदुसि अंदर में वॾो नांग छुपियल। रिश्तेदारीअ में गॾु गॾु हूंदो, रिश्तो वठणु ॾियण में, पर हूंदुसि अंदर में वॾो मनसूबो रखियलु त हिन मां रुॻो कढी वठां, पंहिंजो मफ़ाद, पंहिंजो कमु, पंहिंजो रिश्तो, पोइ ॾिसां मूंखां वठी ॾेखारे।
मालूम थियो त इहो जेको किरदारु इंसान जे दिलि जे अंदरि हिकिड़ी शइ ॿाहिरि में ॿी शइ जेको किरदारु आहे जंहिं किरदार खे अलाह ताला मुनाफ़िक़त सां बयानु कयो आहे इहो मुनाफ़िक़त वारो किरदारु सिर्फ़ु कुफ़्र ऐं इस्लाम जे दरमियान न आहे बल्कि इस्लाम जे अंदरि मुस्लमाननि में बि इहो किरदारु जेकॾहिं अची थो वञे त मुनाफ़िक़ उहो बि आहे पर दर्जो हुनजो हिकिड़ो मामलात वारो आहे इस्लाम ऐं कुफ़्र वारो कोन्हे त ज़ाहिरी तौर ते ॾिठोसीं त उन दौर जे इस्लाम जे मुक़ाबले में जेके मुनाफ़िक़ आहे उन्हनि खे अलाह तबारक व तआला वाखो कयो आहे पर क़ुर पाक कहाणियुनि जो किताब बि कोन्हे किसनि जो डाइजेस्ट जो तारीख़ जो किताब बि कोन्हे क़ुर पाक हिकु निज़ाम हयात आहे हर क़िस्म जे माण्हूअ खे क़ुर पाक जे अल्फाज़नि मां तालीम मिलंदी पर कोई क़ुर पाक जे अल्फाज़नि मां तालीम पिराइण जो वचन करे त ॾिसे क़ुर पाक जे अल्फाज़नि मां तालीम पिराइण जो जज़्बो ऐं सिखण जी हिकिड़ी हिमत रखी त ॾिसे क़ुर पाक सेखारे पियो हर दौर हर तबिके जे शोबे जे माण्हूअ खे इहे अल्फाज़ रहनुमाई था कनि त पंहिंजे तबिके में मुनाफ़िक़ न हुजे पंहिंजे दर्जे में असां निमाज़ पढ़ंदा आहियूं ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं माण्हुनि जे साम्हूं निमाज़ पढ़ायूं तमामु बहितरीन तरीक़े सां पंहिंजे मुंहं सां पढ़ूं त जल्दी देरी न रुको सजदे में तिलावत में कोई लिहाज़ न रखूं त असांजी ज़ाहिरी हिकिड़ी आहे छुपियल ॿी आहे त असां निमाज़ जे एतबार सां इहो असांजो माण्हुनि सां रवैयो मुनाफ़िक़ाणो रहियो ज़ाहिरी माण्हूअ जे मुंहं ते तारीफ़ कयूं पर पुठि वरी हुनजी गिला कयूं ॼण त इहो रवैयो असांजो उन माण्हूअ सां मुनाफ़िक़ाणो थियो आहियूं बि मुस्लमान रवैयो मुनाफ़िक़ाणो आहे मुनाफ़िक़ न थियो पर रवैयो इहो मुनाफ़िक़नि जो हुयो जेको हिन मुस्लमान अपनायो इहे दर्जा थिया इहे कैफ़ियतूं थियूं माण्हुनि जूं त अलाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे अंदरि उन मुनाफ़िक़नि जे किरदार खे उन्हनि जे अख़लाक ऐं उन्हनि जे माहौल उन्हनि जे अंदरूनी कैफ़ियत खे ज़ाहिर करे मुस्लमान खे ॿुधायो त तव्हां अहिड़ा न थिजो जहिड़ा दिलि में तहिड़ा ज़ाहिर में चिटा हुजिजो पोइ चाहे कंहिंखे वणो या न वणो रुॻो अलाह जे ज़ात खे वणो बसि खोड़ आहे इहो हुजो चिटा दिलि जे अंदरि हिकिड़ियूं ॻाल्हियूं ऐं ज़ाहिर में वरी तव्हांजो ॿियूं ॻाल्हियूं हुजनि इहे ॿई तव्हांजो हिक ॿिए जे अपोज़िट हुजनि मुख़ालिफ़ हुजनि ज़िद में हुजनि इहे शयूं तव्हांजो निफ़ाक़ जे दर्जे में वेंदियूं अलाह ताला इहे शयूं इंसान खे सेखारे छॾियूं त पोइ अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक तव्हां असांजे दिलि खे बि ईमान सां नूर सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीम सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्मनि जी ताबेदारीअ सां क़ुर पाक जे अहकामनि जी ताबेदारीअ सां असांजे दिलि खे बि असांजे ज़ाहिर खे बि मुनव्वर फ़रमाए ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।